नशर फ़िरोज़ मामा खे आगाह कयूं। मॉडल क्रिमिनल कोर्ट मंशियात केस जे 46 किलो चर्स रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 2 लाख रुपया ॾंडे जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया 1 साल अॻु जवाबदार कादिर शाह सखर खां कराची ट्रक में चर्स खणी वञी रहियो हो त कंडियारो जे एक्साइज़ पुलिस कार्रवाई करे खेसि सगसदो गिरफ़्तार कयो हो। अहम ख़बर आहे नौशर फ़िरोज़ मां अमांखे ॾियूं पिया मॉडल क्रिमिनल कोड मंशियात जे 46 किलो चर्स रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 2 लाख रुपया ॾंडे जी सज़ा ॿुधाई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया 1 साल अॻु जवाबदार कादिर शाह सखर खां कराची ट्रक में चर्स खणी वञी रहियो हो त कंडियारो जी एक्साइज़ पुलिस कार्रवाई करे खेसि सगसदो गिरफ़्तार कयो हो। नशर फ़िरोज़ मां अमांखे आगाह कयूं पिया मॉडल क्रिमिनल कोड 46 किलो चर्स रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 2 लाख रुपया ॾंडे जी सज़ा ॿुधाई आहे। राब्तो कयो आहे नशर फ़िरोज़ में ज़ाहिद कैम खानी सां। ज़ाहिद आगाह कजो। नौशर फ़िरोज़ जो मॉडल क्रिमिनल कोर्ट के जज अब्दुल वहीद शेख की अदालत पारां जेको आहे मंशा जे केस में जवाबदार खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार कादिर शाह जेको आहे 26 किलो चर्स रखण जे ॾोह में जेको आहे इनखे जनम टीप ॾिनी वई आहे ऐं 2 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। अमांखे ॿुधाईंदो 1 साल अॻु जवाबदार कादिर शाह सखर खां कराची ट्रक में जेको आहे चर्स खणी वञी रहियो त कंडियारो जी एक्साइज़ पुलिस गुजो इतला मिलण ते खेसि गिरफ़्तार कयो ऐं बराबरि कार्रवाई कंदे खेसि मथां 9C जो केस दाख़िल कयो। इहो केस जेको आहे मॉडल क्रिमिनल कोर्ट नौशर फ़िरोज़ में हली रहियो। अॼु हुनजी फतवा आई आहे जवाबदार शइ खे जनम टीप ऐं 2 लाख रुपया ॾंड विधो वियो आहे। जी ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।